बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांखे इहो ई आहे भाई, किथे कंहिंजी बकरी हिट मरे थी, को गॾो मरे थो त उहो सॼी क़ौम मुतहद थी वञे। असांजा टे नौजवान शहीद थी विया सॾ पंध ते। हीअ का जाइ आहे फुर करण जी, हीअ को हंध आहे फुर करण जो। यार फुर बि थींदी आहे, अंदरि रोड आहिनि, ढिकनि जा रोड आहिनि, झंप हूंदा आहिनि, गाॾी स्लो हले थी, उते वञी फ्लोर करे आ। हेॾे सारे फोरू त सोचींदो त यार मुंहिंजी त जान आहे। जीअं सभिनी जो नाला वठंदा वञूं त चाचा ॿुधायो हींअर उमर इलियास कोट जो पुटु बि हिते ई मारिजी वियो हो, त सभई नाला खणंदासीं। लॻभॻि 20 लाश असां दफ़नाया आहिनि। इन लाश असीं दफ़नाईंदा अचूं, ख़ुदा जी कुदरत सम्झी असीं हिनखे रखंदा अचूं। बहरहाल वाक़ियो सुबुह जो प्रेफुटी में लिखियो आहे, छोकिरा कोयले जूं गाॾियूं था लाहिनि। छोकिरा पावर सीमेंट में कोयले जी गाॾी में जेकर महिला तो माण्हू नथो पुॼे त हू ॿिया मज़दूर चढ़ी था वञनि। पेट बुखियो आहे, उन लाइ माण्हू खे साजर निकिरणो थो पए। हू सॼे ॾींहं में सुबुह जो 9-10 बजे तो फारिग थी वेंदा। काफ़ी दोस्तनि जा इहे सुवाल हूंदा, भई राति जो किना थिया न बाबा, हू कमी सुबुह जो 6 खां 9 बजे ताईं कंदा आहिनि। गाॾी लाहे 10 में फारिग। कोयले जी गाॾी जा हू मज़दूर आहिनि, उन्हनि खे उतां चंद पैसा मज़दूरी मिली थी पवे, इन आधार ते हू वञनि था। पर तव्हां पाण बाशौर माण्हू आहियो, ज़हन रखो छा हिते फुर जी जॻह आहे? ही जेको तफ़सील असां ॿुधायो त भई हिते एतिरा सारा माण्हू अॻे बि मरी विया आहिनि, इन्हनि जो कुझु बि कोन थियो आहे। सो महिरबानी करे ही ज़रूरत आहे डॉक्टर इम्तियाज़ बालारी साहिब जी, जंहिं मेड़ाको गॾियो आहे। सभिनी दोस्तनि जो मशहूरु आहियां। हिन मामले खे मुतहरिक जान विझण लाइ जेको अहम किरदारु अदा कयो आहे, उहे सभु दोस्त असांजा मौजूदु आहिनि। सभिनी जूं महिनतूं जेके आहिनि उहे रायगान न आहिनि, ऐं हीउ मामिलो त 2 ॾींहं ताईं थधियल हो, जिन में डॉक्टर इम्तियाज़ पालारी, नज़ीर अलियानी पालारी, शबीर वरियाणी, सलामदीन पालारी, वकार पालारी, मोहम्मद बिरोही, गुलाम अली पालारी, गुलाम हुसैन पालारी, धनी बख्शबारी जो, जुल्फ़कार पालारी, जावेद खासकेरी वकील साहब, उर्स पालारी, आलम पालारी, ऐं सभिनी दोस्तनि हिन मामले खे हिकु भेरो ॿीहर रूह फूके विधो, ऐं उन्हनि सभिनी जो तहे दिलि सां मशहूरु आहियां। साथियो, जेकर असांजा दोस्त फोरू आहिनि त गाॾीअ खे किथे गोली लॻी आहे? जेकर असांजा दोस्त फोरू आहिनि, पैर में गोली लॻे, डंपर ते गोली लॻे, का असांखे फिंगर प्रिंट जी रिपोर्ट मिले, ही मिली भगत जो जहान आहे जिते असां रोज़ मरंदा रहूं था। हिन सॼे हिन माहौल खे न रुगो अॼु, पर सदाईं जॾहिं बि जंहिंसां नाजादी थी आहे त हू थी पियो आहे, हुन ॻाल्हायो आहे, हुन इहो कोन सोचियो आहे त थींदो छा, पोयां छा थींदो, मामला केॾा वेंदा। हू बसि जस्तजू में उथी थो पए, ऐं हू जुनून आहे। आउं सम्झां थो हुनखे आवाम सां एॾो जुनून आहे, जीअं कि जॾहिं बि चओ, जीअं बि चओ, जॾहिं बि ॻाल्हि ॿुधी आहे त हुनजो सभ खां पहिरीं बयानु ईंदो आहे, जेको अचणु त ॿियनि दोस्तनि जो खपे। पर आउं सम्झां थो त अलाह ताला हिन खां इहा ड्यूटी थो वठे। अलाह ताला हिन जे मथां ई महिरबान आहे। भाउ नज़ीर अलियानी असांजे दरमियान में अवामी जमहूरी पार्टी जा अॻवान कुर्बान पवर साहब मौजूदु आहिनि। असीं संदनि तहे दिलि सां मशहूरु आहियूं। काठोड़ खां रायत खासकरी साहिब असां वटि कई आया, उन्हनि जा लख लाइक प्रेस क्लब कोटड़ी ऐं जाम छोरो जा दोस्त, धनी बख्शबारी जो एक्स चेयरमैन ऐं शौकत मेमन, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर टाइम न्यूज़ असांजे दरमियान में मौजूदु आहिनि। उन्हनि असां सां गॾु यकजहती तौर बीठा। असीं संदनि मशहूरु आहियूं। दोस्तान में समाजी ख़िदमत जे वॾे नाले साईं शेख अब्दुल्ला साहब